नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगहड़ में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर सांगहड़ डॉक्टर इमरान अलहसन खवाजा प्रेस क़ॉन्फरंस के खिताब कंदे चयो त ज़िले इंतज़ामिया पंहिंजा समूरा वसीला कोरोना के वबा के ख़ात्मे लाइ कुतम आणे रही है। इन करे एहतियाती उपाय इख्तियार करण की अपील कई वञे थी ऐं अवाम इंतज़ामिया सां ताउन करे अवाम ताउन ऐं एहतियाती तदाबीरनि सां असां जल्द ही इन कोरोना की वबा के निजात हासिल करे सघंदासीं। इन मौके ते खिताब कंदे पाक मिशन सिविल सोसाइटी एरिया मैनेजर फयाज़ जान चयो है त कोरोना ऐं लॉकडाउन जो हाणोको सूरत हाल के नज़र में रखंदे BMZ ऐं हेमज़ियो डीका इंटरनेशनल जी माली सहकार सां मुख़्तलिफ़ सरगर्मियूं मुनक़द कयूं वेंदियूं, जंहिंमें 1500 खानदान के राशन ऐं 3 लाख मास्क, सैनिटाइज, साबुण, डिश इन्फेक्शन स्प्रे मशीन, 10 हथ धोइण वारियूं स्टेशनूं कायम कयूं वेंदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।